करण ताईं ये एहतिजाज जारी रहंदो। मलीर जा माण्हू लावारिस न आहिनि। मलीर जे माण्हुनि खे कूड़नि केसनि में फासाए असांजे बिरादरी खे हरासा नथा करे सघनि, छो त असां माण्हू जेके पुरअमन आहियूं, पूरी सिंध जो केस विड़ी रहिया आहियूं। मलीर जो मसइलो हुजे, बैरिया टाउन जो मसइलो हुजे, जिथे बि मज़लूम माण्हुनि जो मसइलो हुजे, असांजी ख़ासि करे बिरादरी उते बुलंद आवाज़ थी करे माण्हुनि जी मालिकी करे रही आहे। अॼु असांखे इंतकामी कार्रवाई करे ख़ासि करे बिरादरी खे पोइ ते हटाइण जे लाइ करे, कूड़नि केसनि में फासाइण जे लाइ करे असांजे माण्हुनि खे, नौजवाननि खे, पोड़नि पकनि खे हिननि मेमनगोड़ थाणे में लॉकअप कयो आहे। इहो जेको बदमाशी आहे इहा बर्दाश्त न कबी। असां वॉलंटरी गिरफ़्तारी ॾियण जे लाइ हिते आया आहियूं। असां कॉल ॾिनी आहे मलीर जे माण्हुनि खे, जेके हज़ारे माण्हू अॼु मेमनगोठ में हिन पुलिस स्टेशन ते मौजूदु रहंदा। जेसिताईं SHO मुअतल नथो थिए तेसिताईं इहा कार्रवाई रहंदी। असां DIG ऐं SSP खे हिते चऊं था उहो अचनि, SHO खे मुअतल कनि, उन खां पोइ हितां धरणो ख़तमु कयो वेंदो।